अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवामी आवाज़ टीवी में भलीकार आया अफशा उस्मान सब खबेरी शामिल कंदासी हेडलाइंस। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सां अमरीकी सफ़ीर डेविड हिल जी मुलाकात दिलचस्पी वारनि मामलनि ते ॻाल्हि ॿोल। अमरीकी सफ़ीर पारां अमन अमान ऐं दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ ऑपरेशन अदल फसाद जी वाखाण। कराची के गार्डन वाले इलाके में रेंजर्स कार्रवाई करे बताखोर के गिरफ्तार कयो तो डीजी रेंजर्स सिंध मेजर जनरल मोहम्मद सईद सेक्टर कमांडर्स के बताखोरन खिलाफ कार्रवाई जो हुकुम ॾिनो चयो आहे त बताखोरी जे नासूर खे ॿीहर वधण न ॾिनो। क़ौमी सलामती बाबति सलाहकार नासिर जंजुआ चयो आहे त आलमी बिरादरी पंहिंजे मफ़ादनि ख़ातिर कश्मीर मसइले खे नज़रअंदाज करे रही आहे। अमेरिका पारां पाक भारत ॻाल्हियुनि ते ट्रैक जी आरज़ा करियो था। मोदी सीनो घोड़े पाकिस्तान टोड़ण खे तस्लीम कयो। बाद में फिरी वियो भारत हमेशा PhD लेवल ताईं कूड़ ॻाल्हायो आहे। अॻूणे घर वज़ीर रहमान मलिक चयो आहे त कुलभूषण यादव जी जेकॾहिं क़तल आहे त बलोचिस्तान में भारत माण्हू माराया, छा इहे क़तल न हुआ? PTI चेयरमैन इमरान ख़ान सां बाबर अवार्ड जी मुलाकात। पानामा केस ते ॻाल्हि ॿोल। इमरान ख़ान चयो आहे त पानामा केस में वज़ीर आज़म जी नाअहली यकीनी नज़र अची रही आहे। फ़ैसिलो संदसि ॿारनि ख़िलाफ़ आयो तॾहिं बि वज़ीर आज़म ख़िलाफ़ ई हूंदो। जिंसी स्कैंडल के मुंहुं ॾींदड़ अमरीकी रियासत अलाबामा के गवर्नर रॉबर्ट बेंटली उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। प्रोसिक्यूटर जो चवणु आहे त गवर्नर अलाबामा ते 2 इल्ज़ाम साबित थी चुका हुआ। इस्तीफ़ा खां सवाइ ॿियो चारो न हो। नाज़रीन, हीअ हेडलाइंस तफ़सीली ख़बरूं हिकु क्षण ब्रेक खां पोइ। ख़बरनि में हिकु दफ़ो ॿीहर भलीकार। बुलेटिन की शुरुआत कंदासीं इन ख़बर सां। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सां अमरीकी सफ़ीर डेविड हिल मुलाकात करे मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हि ॿोल कई। ISPR मूजिब अमरीकी सफ़ीर दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ ऑपरेशन अदल फसाद जी वाखाण कई। पाक फ़ौज जे तर्जुमान इदारे ISPR तरफ़ां जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त अमरीकी सफ़ीर डेविड हिल जी GHQ रावलपिंडी पहुची आर्मी चीफ सां मुलाकात कई। ISPR मूजिब मुलाकात दौरान गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ॻाल्हि ॿोल कई, जॾहिं त अमरीकी सफ़ीर दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पाक फ़ौज पारां ताज़ो शुरू कयल ऑपरेशन अदल फसाद जी वाखाण कई। ISPR जो चवणु आहे त डेविड हिल ख़िते में अमन अमान ऐं इस्तेहकाम लाइ पाक फ़ौज जे किरदार खे बसारायो। कराची के गार्डन वाले इलाके में रेंजर्स कार्रवाई करे बताखोर के गिरफ्तार करे वरितो। डीजी रेंजर्स सिंध मेजर जनरल मोहम्मद सईद सेक्टर कमांडर्स के बताखोरन खिलाफ कार्रवाई जो हुकुम ॾिनो चयो आहे त बताखोरी जे नासूर खे ॿीहर वधण न ॾिनो वेंदो। रेंजर्स तर्जुमान मूजिब गार्डन में बताखोरी वारनि शिकायतनि ते रेंजर्स जे स्पेशल टास्क सेल ऐं दहशतगर्दी टोड़ फोर्स गॾियल कार्रवाई कई, जे दौरान बताखोर खे गिरफ्तार कयो वियो। रेंजर्स तर्जुमान मूजिब जवाबदार निशर रोड ते रेस्टोरेंट मालिक खां 20 लख रुपया भत्तो वठण लाइ धमकी ॾेई रहियो हो। जवाबदार खे वधीक कार्रवाई लाइ पुलिस हवाले कयो वियो आहे। डीजी रेंजर्स सिंध मेजर जनरल मोहम्मद सईद कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो कयो ऐं ऑफिसरनि सां मुलाक़ातूं कयूं। डीजी रेंजर्स सेक्टर कमांडर्स खे बताखोरनि ख़िलाफ़ कार्रवाई जो हुकुम ॾिनो चयो त इज्तिमाही ऐं इनफरादी तौर ते बताखोरी क़बूल न आहे। बताखोरी कंदड़ कंहिं बि क़िस्म जी रिहाई जा मुस्तहिक न आहिनि। वाज़ेह रहे त कराची जे वापारी रेंजर्स खां अमन कराइण जी केतिराई भेरा दरख़्वास्तूं कयूं आहिनि ऐं बताखोरी ख़त्म करण जो मुतालबो बि कयो आहे। क़ौमी सलामती बाबति वज़ीर आज़म जे सलाहकार नासिर जंजुआ चयो आहे त आलमी बिरादरी पंहिंजे मफ़ादनि ख़ातिर कश्मीर मसइले खे नज़रअंदाज करे रही आहे। तंहिं हूंदे बि अमेरिका पारां पाकिस्तान ऐं भारत में ट्याकड़े जी हू आजियां कनि था। इस्लामाबाद में क़ौमी सलामती बाबति सलाहकार नासिर जंजुआ सां कैनेडियन हाई कमिश्नर मुलाक़ात कई। मुलाक़ात में गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि समेत पाक भारत ॻाल्हियुनि लाइ अमरीकी ट्याकड़े ते बि वीचार कयो वियो। उन मौक़े ते नासिर जंजुआ जो चवणु हो त पाकिस्तान कैनेडा सां पंहिंजे लाॻापनि खे निहायत घणी अहमियत ॾिए थो। हुन चयो त कैनेडा जी मदद सां केतिराई तरक़ियाती मंसूबा मुकमल थिया आहिनि जेके तारीफ़ जे क़ाबिल आहिनि। संदसि चवणु त आलमी बिरादरी पंहिंजे मफ़ादनि जे करे कश्मीर मसइले खे नज़रअंदाज करे रही आहे। अॻूणे वफ़ाक़ी गृह वज़ीर रहमान मलिक चयो आहे त कुलभूषण यादव जेकॾहिं क़तल आहे त बलोचिस्तान में भारत जेके माण्हू माराया, छा इहे क़तल न हुआ? पार्लियामेंट हाउस ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻूणे घर वज़ीर रहमान मलिक चयो त भारत सदाईं कूड़ ॻाल्हाईंदो आहे, थोरो न पर PhD लेवल ताईं कूड़ ॻाल्हाईंदो आहे। हुन चयो त मोदी सीनो वेकिरो करे पाकिस्तान टोड़ण खे तस्लीम कयो, बाद में इनकार ते बि कूड़ो भारत थियो। संदसि चयो त जॾहिं असांजो कानून हरकत में आयो त हू कहिड़े मुंहुं सां चवनि था त जादिब एजेंट आहे। रहमान मलिक चयो त जेकॾहिं ही क़तल आहे त बलोचिस्तान में भारत एतिरनि माण्हुनि खे मारायो आहे, छा इहे क़तल न हुआ? पाकिस्तान तहरीक इंसाफ जे चेयरमैन इमरान ख़ान चयो आहे त पानामा केस में वज़ीर आज़म जी नाअहली यकीनी नज़र अची रही आहे। फ़ैसिलो संदसि ॿारनि ख़िलाफ़ आयो तॾहिं बि वज़ीर आज़म जे ख़िलाफ़ हूंदो। PTI चेयरमैन इमरान ख़ान सां पानामा केस में PTI जे वकील बाबर अवार्ड मुलाक़ात कई।
ऐं केस जे फ़ैसिले बाबति ख़्यालनि जी ॾे वठि कई। मुलाक़ात में पानामा केस जे फ़ैसिले खां पोइ आइनी ऐं क़ानूनी हिकमत अमली ते मुशावरत कई वई। इमरान ख़ान जो चवणो त पूरी क़ौम पानामा लीक्स जे केस जे फ़ैसिले जो इंतज़ार करे रही आहे। फ़ैसिलो अचण बाद क़ौम शुक्र अदा कंदी। केस में वज़ीर आज़म जी नाअहली यकीनी नज़र अची रही आहे। संदसि चवणो त फ़ैसिलो वज़ीर आज़म जे ॿारनि ख़िलाफ़ आयो तॾहिं बि वज़ीर आज़म ख़िलाफ़ ई हूंदो। इमरान ख़ान वधीक चयो त आर्टिकल 62 ऐं 63 जे असल तशरीह पानामा केस में थींदी। पानामा फ़ैसिले में 62 ऐं 63 जी तशरीह सर्जिकल हूंदी। ओपोज़िशन, फ़ौज, मीडिया ऐं क़ौम खे इंसाफ़ ते उदल फ़ैसिले जो इंतज़ार आहे। जिन्सी स्कैंडल के मुंहुं ॾींदड़ अमरीकी रियासत अलाबामा जे गवर्नर रॉबर्ट बेंटली उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। प्रोसिक्यूटर जो चवणु आहे त गवर्नर अलाबामा ते 2 इल्ज़ाम साबित थी विया हुआ। अमरीकी मीडिया मूजिबि बेंटली ते चंदे जी रक़म ज़ाती मक़सदनि लाइ इस्तेमालु करण ऐं रिपोर्ट जमा न करण जो इल्ज़ाम हुयो। जिन्सी स्कैंडल बाद गवर्नर रॉबर्ट बेंटली जी शोहरत पहिरियों ई सख़्त मुतासिर थी हुई। अमरीकी मीडिया मूजिबि गवर्नर रॉबर्ट बेंटली ख़िलाफ़ मुआख़ज़े जो बि इम्कान हुयो। वाज़ेह आहे त रिपब्लिकन गवर्नर 2016 में पंहिंजे सीनियर सियासी मुशीर बाबति जिन्सी रिमार्क्स न हुया, जॾहिं त इन जिन्सी लाॻापे खां इनकार कयो हो। नाज़रीन, बुलेटिन करीम जे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल में शागिर्दनि ऐं शागिर्दियुनि में मुफ़्त किताब विराइण वारी तक़रीब थी। इन हवाले सां पेश आहे मुमताज़ जसकानी जी इहा रिपोर्ट। गंबट में तालीमी साल की शुरुआत दौरान खानगी स्कूल पारां इल्म की अहमियत बाबत सेमिनार कोठायो वियो। सेमिनार में पीपी सखर डिवीज़न के जनरल सेक्रेटरी पीर बचल शाह, ज़िले चेयरमैन शहरियार खान वसाण और सियासी समाजी अगुवाणनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते सेमिनार के खिताब कंदे बचल शाह चयो त इल्म इंसान की टी अंख आहे। वालिदीन के घुर्जे त हू पंहिंजनि ॿारनि खे बहितर खां बहितर तालीम ॾियण लाइ अहम किरदार अदा कनि। संस चवण हो तो दुनिया में इल्मी तहकीकन सबब केतरा ही मुल्क अगते निकरी वया आहिनि। जेकॾहिं असां के दुनिया के सुधरियल मुल्कनि जी कतार में शामिल थियणो आहे त पंहिंजे ईंदड़ नस्लनि के तालीम ॾेई इल्म सां मालामाल कयो वञे। सेमिनार के खिताब कंदे शहरियार वसाण चयो त शहरनि जी भेट में ॿहिराड़ियुनि जा माण्हू पंहिंजनि ॿारनि खे स्कूल मोकिलण बदिरां ॿनी ॿारो कराए उन्हनि जे मुस्तक़बिल खे ऊंधाइण तरफ़ धिकी रहिया आहिनि। संदसि चवण हो त हू ज़िले हुकूमत तरफ़ां मुख़्तलिफ़ ॻोठनि में तालीमी जागृता पैदा कराए शागिर्दनि जे स्कूलनि में दाख़िला लाइ भरपूर मुहिम हलाईंदो। शहरियार वसाण वधीक चयो त उस्ताद माशरे जो मोहसिन किरदार आहे। उस्तादनि खे घुर्जे त हू बंदि पयल स्कूलनि जी निशानदेही कनि। उन्हनि स्कूलनि खे खोलाए शागिर्दनि खे बहितर खां बहितर तालीमी सहूलियतूं फराहम कयूं वेंदियूं। उन मौके ते स्कूल जे प्रिंसिपल आबिद अली सियाल सेमिनार खे खिताब कंदे चयो त मुंहिंजो मक़सदु ॿारनि खे तालीम बाबति हर मुमकिन सहकार करणु आहे। तालीम खाते खे घुर्जे त स्कूलनि बाबति बहितर पॉलिसियूं जोड़े ॿहिराड़ियुनि जे ज़हीन शागिर्दनि खे शहरनि में तालीम पिराइण लाइ स्कॉलरशिप फराहम कयूं वञनि। संदसि चवण हो त असांजा ॿार तमामु घणा होशियार आहिनि, जिन खे तालीमी घुर्जूं पूरियूं न हुजण करे उहे आला मयार जी तालीम हासिल करण सां रहिजी वञनि था। तक़रीब जे आख़िर में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां मुख़्तलिफ़ टेबलोज़ पेश करे ख़ूब दाद हासिल कयो, जिन खे ख़ासि महिमाननि इनाम, शील्डूं ऐं सर्टिफिकेट पिणु विरहाया। नाज़रीन, जो बुलेटिन पंहिंजे पुॼाणे ते पहुतो। हर वक़्तु अपडेट लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiawaaz.com।